मीरपुर खास रोड वेझो कमद सां भरियल ट्रॉली ऐं कार में टक्कर थी पियो आहे, जंहिं में हिकु ॼणो फोत ऐं 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। मीरवाह गोरचाणी रोड ते तेज़ रफ़्तार कार कमद सां भरियल ट्रॉली सां टकराइजी वई, जंहिं सबबि मुसाफ़िर लॻारी थॾे ते ई फोत थी वियो, जॾहिं त 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। इतलाह ते पुलिस पहुची फोतीअ जो मढ़ ऐं ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि में 25 वरियनि जो ख़ालिद मरी, मुर्तज़ा मरी, अमानुल्लाह मरी, वसीम मरी, इमरान मरी ऐं ॿिया शामिल आहिनि। पुलिस मूजिबि ज़ख़्मियुनि खे तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त 3 ॼणनि जी हालत ॻणतीअ जोगी हुजण सबबि खेनि हैदराबाद नियो वियो आहे।